دیکھیں انتہائی افسوسناک واقعہ ہے، اور وہی جو پراکسیز ہیں انڈیا کی اور دیگر جو دشمن ممالک ہیں ان کے یہاں پہ کام کر رہے ہیں، لیکن ہمارے بہادر فورسز نے، رینجرز کے جوانوں نے اور پولیس نے ان سب کو جہنم واصل کیا، اور اس طرح کی جو مذموم حرکتیں ہیں وہ ہمارے حوصلے کم نہیں کریں گے، اور ہم سب اپنی فورسز کے ساتھ ہیں۔ جو मां खे अर्ज़ु कयां त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह सॼे मुल्क जी पार्टी रही आहे ऐं असांखे पंहिंजा जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि उन्हनि सभिनी लाइ तमामु घणी इज़त आहे। हे तफ़िरको ऐं इहे सभु शयूं हिननि ई पैदा कयूं जॾहिं हे आया ऐं हिननि ई इहे जेके छा चवंदा आहिनि दूरियूं पैदा करण जी कोशिशि कयूं, ऐं हिननि जी सियासत जेका आहे उहा आहे ई इन ते त माण्हुनि खे एक्सप्लॉइट कनि, हुननि जे अंदरूं अहिड़ी शयूं उन्हनि खे ॿुधाइनि जो हुननि जा जज़्बात अॻिते अचनि। इहे छड़ो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। हिननि अची हिते सिंधी ऐं महाजरनि जो मां ॾिठो त केतिरो वॾो नुक़सानु थियो। इहे जेके बोरी बंदि लाशनि जूं ॻाल्हियूं कनि था पिया, अव्हांखे कल्ह जीअं सईद गनी साहब बि ॿुधायो त असांजो जेको पीपल्स सेक्रेटेरिएट आहे उते केतिरनि शहीदनि जो सॼो हिकिड़ी गैलरी ठहियलु आहे त जेके हिननि जे दहशत गर्दनि असांजे जेके आम वर्कर हुयो कराचीअ जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो, उन्हनि खे जीअं बेदर्दी सां शहीद कयो वियो। त हे त दहशत गर्द हुया। असां त हिननि खे चऊं था त बाबा तव्हां पंहिंजे हुन जेको बि तव्हांजो हुयो जिन खे तव्हां छॾे आयो हुननि जी पॉलिसीज़ जे करे हाणे जे उहा ॻाल्हि निकिरी त उनखे ओन छो था कयो? तव्हां त हुन खां परे थियो न त बाबा असां इन करे ई हुन इल्ताफ़ खे छॾियोसीं त हो मुल्क दुश्मन हुयो, हो सिंध खे हिस्सनि में विरहाइणु चाहे पियो, हो जिनापुर जो ख्वाबु ॾिसे पियो ऐं दहशत गर्द हुयो। हुननि माण्हुनि खे हिते बोरी बंदि लाशूं ॾिनियूं, भत्ता कल्चर ॾिनो, रोज़ जलाओ घेराओ ऐं इहे जेके बाहियूं ॾिनियूं वेंदियूं। कराची तरक़ी छो न कयो? इन करे जो हिननि जा वरी जेके नुमाइंदा हुया गवर्नमेंट में हुजनि या इदारनि में हुजनि, बल्दियाती इदारनि में हुजनि, उन्हनि गैर कानूनी तौर ते अलाटमेंटूं कयूं। हज़ारनि दहशत गर्दनि खे 6,000 माण्हू हुननि हिकिड़े हिकिड़े ॾींहं में रखिया। कराचीअ जी तबाही जो असुलु सबबु त हे आहिनि। उन खां अलावा त बहितर पियो हले। हाणे बि असां पूरी कोशिशि कई आहे, बहितरी आणियूं था, ऐं सिंध गवर्नमेंट चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे विजन, प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब, अली फरियाल टालपुर साहिबा ऐं CM साहब सॼो ॾींहुं उन जी टीम कमु कनि पिया। असांखे वफ़ाक़ खां बि फंड घटि था मिलनि, पर उन जे बावजूदि जेको क़ाबिलियत आहे चीफ मिनिस्टर सिंध जी, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप हुजे या ॿाहिरनि वर्ल्ड बैंक, एशियन बैंक, यूरोपियन यूनियन वारनि सां जेको असांजो सिलसिलो आहे उन सां फंड अचनि था, ऐं उहा तरक़ी बि हिननि खे नथी वणे पई। ऐं इहे इदारा तॾहिं कंहिं सूबे खे सपोर्ट कंदा आहिनि जॾहिं उते ट्रांसपेरेंसी हुजे ऐं उते कमु थींदो। पाकिस्तान में सभिनि खे ई स्पेस आहे, ऐं हिन दफ़े मां ॾिठो त अल्हम्दुलिल्लाह इमाम अली मक़ाम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा इहे ॾियारा जेके आहिनि इंतिहाई अमन सां गुज़रिया, ऐं पूरे मुल्क में को बि वॾो नाख़ुशगवार वाक़ियो न थियो। इहा इन हुकूमत जी ऐं सभिनि जी हिकिड़ी बहितर ई सिलसिलो आहे जंहिंजे तहत इहो अमन अमान सां थी। तरमीम तयारु आहे, बजट सेशन जे करे न अची सघी। पूरी कोशिशि हूंदी त जेको बजट खां पोइ जेको सेशन थींदो उन में आणींदासीं। को बि टेन्यूर वधाइण जी ॻाल्हि न आहे, टेन्यूर उहो ई रहंदो, पर असांजी कोशिशि इहा ई आहे त जीअं हिकिड़ो टेन्यूर कंप्लीट थिए त ॿियो टेन्यूर जो इलेक्शन्स फौरी थिए।